नाज़रीन, गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीद राणी बेनज़ीर भुट्टो की वरसी में औरतुन के वडे अंग में शिरकत थी। उन्हनि जो चवण हो त हू शहीद राणी बेनज़ीर भुट्टो की मोहब्बत में आया आहिनि। औरतुन धरती टीवी से वधिक ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॾिसो। डॉक्टर मशरिक बेनज़ीर भुट्टो साहिबा पाकिस्तान की पहली मुसलमान वजीर आजम हुई। शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा 16 साल थी विया उन्हें अज हिते घड़ी खुदा बख्श में लाड़काने में प्यार कंदड़ माण्हू न रुगो सिंध मां रुगो सॼे पाकिस्तान में हिते मौजूद आहिनि। उन्हनि जी मोहब्बत में प्यार में बिलावल भुट्टो के ॿुधण जे लाइ इनके ॾिसण जे लाइ ऐं वर्सी जेको आहे इलाही अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए। मोहतरमा ने जो किया है अपना अवाम के लिए और अपनी कौम के लिए और पाकिस्तान के लिए वो शायद ही कोई कर सके। और अभी जो हमें उम्मीद नजर आई है चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहब के अंदर वो किरण नजर आई है कि वो आएंगे तो समझो कि मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वापस आ गई मैदान में। बेनज़ीर जेका असां सां हलंदी असां उन जे लाइ उन जे पुट जे लाइ असां सिर ॾींदासीं, बीबीअ लाइ मरंदासीं बि ऐं जीअंदासीं बि। असांखे उन जे मोहब्बत हिते पहुचायो आहे। असांजो वॾे में वॾो प्यार आहे उन सां। उन जी शहादतूं अॼु बि अवाम खे इहा ई आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी वाहिद जमायत आहे जेकी हिन मुल्क जे लाइ, हिन क़ौम जे लाइ, हिन धरतीअ जे लाइ, हिन अवाम जे लाइ शहादतूं ॾींदी आई आहे। असांजी बीबी रानी, असां सॼी सिंध जी रानी, ये भुट्टो बिलावल से वो प्यार करते हैं। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असां पंहिंजो सिर ॾिनो आहे। उन जे करे असां हर साल हिते हाज़िर थींदा आहियूं। असांजूं लख लख दुआऊं अथनि। अलाह भुट्टो साहब खे जन्नत नसीब कंदो।